अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे कंडियारी में ख़बर ॾींदा आहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सूबाई सदर सिंध निसार अहमद खोड़ो ऐं ॿियनि कंडियारी पहुची अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सरदार नियाज़ मोहम्मद वसाण जे लाॾाणे ते संदसि फर्ज़नि सां ताज़ियत कई। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अकील वसाण पंहिंजी हिन रिपोर्ट में। पाकिस्तान पीपल्स पार्टी सूबाई सदर सिंध निसार अहमद खोड़ो ऐं ॿियनि कंडियारी पहुची अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मरहूम नियाज़ मोहम्मद वसाण जे लाॾाणे ते संदसि फर्ज़ंद सरदार ग़ुलाम मोहम्मद फैसल वसाण, इमरान फ़ैद वसाण चेयरमैन टाउन कमेटी कंडियारी, सरदारज़ादा ज़ीशान मोहम्मद आशिम वसाण, मुज़म्मिल ग़ुलाम हैदर वसाण सां तहज़ियत कई। उन मौक़े ते अॻूणे सूबाई वज़ीर निसार अहमद खोड़ो गहरे ॾुख जो इज़हार पिणु कयो। कैमरामैन ग़ुलाम मुस्तफ़ा शर्म अंटार थईम सां गॾु अकील अहमद वसाण, अवामी न्यूज़ कंडियारी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।